जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु सिंधी समाचार राजस्थान तव्हां सभिनि खां अपील तो करे कि पूरे देश जे अंदरि इलेक्शन पियो हले ऐं जीअं कि हर जॻह ते चुनावी दौर पियो हले त असांजे चैनल जे माध्यम सां तव्हां सभिनि खे इहा चवणु चाहींदासीं कि वधीक मां वधीक संख्या में वोट ॾियो, पंहिंजे मतदान जो प्रयोग करो ताकि तव्हां हिकिड़ी गुड गवर्नमेंट्स ॾेई सघो, अर्थात तव्हां सुठी सरकार पंहिंजी ठाहे सघो ऐं जनता लाइ करे सुठी गवर्नमेंट ठही सघे। तव्हां कहिड़ी पार्टी खे वोट था ॾियो या कंहिंखे पसंदि करो था, कंहिंखे ना पसंदि, इहे तव्हांजो ख़ुदि जो वीचार आहे, तव्हांजो ख़ुदि जो सोच आहे, तव्हांजे ख़ुदि जी मन जी इच्छा ते निर्भर थो करे। पर वोट ज़रूरु ॾियो, छोकी वोट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे कि हिकु वोट सां थी थो सघे कि तव्हांजे हिकु वोट जे कारण को सुठी गवर्नमेंट ठहण सां रुकिजी थी सघे। त इन कारण को बि बहानो न, पहिरीं चवंदा आहिनि मतदान फिर जलपान। त दोस्तों, असांजे चैनल जे माध्यम सां सॼे सिंधी समाज खे इहा अपील था करूं कि को बहानो न कि अॼु असांखे दुकान वञिणो आहे, अॼु असांखे धंधे ते वञिणो आहे, असांखे नौकरियुनि ते वञिणो आहे, या असांजे घर जी माताऊं भेनरूं चवंदियूं कि असांखे असांजे कमकार मां फुर्सत नथी मिले। त अहिड़ो कुझु बि बहानो न करे तव्हां वधीक मां वधीक मतदान कंदा, अर्थात पंहिंजे जेको बि तव्हांजे समक्ष प्रत्याशी हुजे उन लाइ करे तव्हां वोट कंदा। हिकिड़ो सुठी राज्य सरकार यानी कि तव्हांजे मतदान सां तव्हां चुनी सघंदा ऐं केंद्र में बि तव्हांजी जेको सुठी जेके तव्हांखे पसंदि हुजे, चाहे मोदी हुजे, चाहे राहुल गांधी हुजे, चाहे केर बि हुजे, जेके तव्हांखे पसंदि हुजे तव्हां हुनखे पंहिंजो मतदान करे था सघो। त दोस्तों, सिंधी समाचार राजस्थान हिकु दफ़ा वरी तव्हांखां अपील थो करे कि राजस्थान जे अंदरि 25 नवंबर ते मतदान थींदो। वधीक मां वधीक संख्या में मुंहिंजा प्यारा भाउरो भेनरूं, वॾा बुजुर्गो सभिनि खे अपील था करूं कि वधीक मां वधीक संख्या में मतदान कजो, छोकी तव्हांजो वोट ॾाढो क़ीमती आहे। इहा हिकिड़ी सुठी गवर्नमेंट ठाहे थो सघे जेकी तव्हांखे पसंदि हुजे। त हिकु दफ़ा वरी तव्हांखां अपील आहे कि मतदान ज़रूरु कजो। जय श्री झूलेलाल।